ऐं उस्ताद ॿारनि सां नरम रवैयो रखनि, उन्हनि ते सख़्ती न कनि। हर हिकु ॿार खे हिकु मुख़्तलिफ़ ख़ूबियुनि सां मुख़्तलिफ़ ख़ूबियुनि सां अल्लाह ताला नवाज़ियो आहे त हिक ॿिए ते उन्हनि खे भेटाए नथा सघो। हर हिकु ॿार जो पंहिंजो रंग आहे ऐं पंहिंजो ढंग आहे, पंहिंजो तरीक़ो आहे, त उनखे असां वरी बज़ औक़ात भेटाईंदा आहियूं त साईं उहो होशियारु आहे, होशियारु न आहे। इहा ॻाल्हि उस्तादनि खे शायदि नथी चुकाए। के ॿार जल्दी सम्झंदा आहिनि, के देरि सां सम्झंदा आहिनि, किन खे मुश्किल पेश ईंदी आहे, किन खे मुश्किल पेश न ईंदी आहे, के ॻाल्हाइण जा होशियारु हूंदा आहिनि, के ॻाल्हाइण जा होशियारु न हूंदा आहिनि। सो इहा ॾाढो इंतिहाई ॿारनि जी तरबियत ऐं तइलीम इंतिहाई ज़िमेदारी वारो कमु आहे। अलाह करे त असांजे क़ौम जा जेके बहितरीनु दिमाग़ आहिनि, सुठा ज़हन आहिनि, उहे ॿारनि खे पढ़ाईंदा हुजनि। अलाह करे ईअं थिए।